हज करण वारे ते अल्लाह पाक जो करम नवाज़ियूं। प्यारे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम टे फरमान। नंबर हिकिड़ो, हाजी पंहिंजे घर वारनि मां 400 जी शफ़ात कंदो, गुनाहनि खां हीअं निकिरी वेंदो जीअं उन ॾींहं माउ जे पेट मां पैदा थियो हुजे। नंबर ॿ, हाजी जी मग़फ़िरत थी वेंदी आहे ऐं हाजी जीअण जे लाइ इस्तिग़फ़ार करे उन जी बि मग़फ़िरत आहे। जेको हज या उमिरे जे लाइ निकितो ऐं रस्ते में फौत थी वियो, उन जी पेशी न थींदी, न हिसाब थींदो ऐं उनखे चयो वेंदो उदखुलिल जन्नह, यानी जन्नत में दाख़िल थी वञ। या अल्लाह पाक जेको हिन क्लिप खे घटि मां घटि 12 माण्हू खे मोकिले, हुनखे बार बार हज नसीब फरमा, मिठे मदीने जी बादब हाज़िरी नसीब फरमा। आमीन बिजाहि ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। सल्लल्लाहु हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद।